अस्सलाम वालेकुम। अमीर ॾिसी रहिया आहियो पूरब टीवी। आसारनि मां इमारत जा ओञाण ऐं इमारतनि मां उन इलाइक़े जी तारीख़ बाबति अंदाज़ो लॻाए सघिजे थो। अहिड़ा ई आसार मीरपुर बठोरे जे ॻोठ ॾनी खॾी भरिसां हिकु दड़े जी सूरत में मौजूदु आहिनि। सार संभाल न थियण ऐं सखावत खाते जी बेध्यानी सबबि उन किले जा आसार मिसारजी रहिया आहिनि। सिंध जे तारीख़ ते चचनामे खां पोइ लिखियल किताब तारीख़ी मैसूमे में हिन किले जो 3 दफ़ा ज़िक्र मौजूदु आहे, जंहिं मां मीरपुर बठोरे जे उन वक़्तु क़याम ऐं ख़ुशहाली जा ओञाण मिलनि था। तारीख़ी मैसूमे मूजिबि हुमायूं बादशाह जॾहिं सिंध आयो त काफ़ी अरसो क़याम खां पोइ जॾहिं लश्कर में खाद खुराक जी खोट थी त हुमायूं बादशाह खे कुझु माण्हुनि बठोरे जे किले बाबति ॼाण ॾिनी त उते तमामु घणो अनाज ऐं ॿियो सामान मौजूदु आहे, जंहिं ते बादशाह उन किले जे हासिलात लाइ शेख अली बेग ऐं असन तैमूर सुल्तान जी अॻुवाणी में किले जी हासिलात लाइ लश्कर मोकिलियो, जेको नाकाम रहियो। तारीख़ी मैसूमी मूजिबि कुझु अरसे खां पोइ 1542 में मिर्ज़ा कामरान जे सिंध अचण ते मीरपुर बठोरे वारो किलो मिर्ज़ा शाह हसन पारां खेसि शाही बोरची खाने जे ख़र्च ऐं फतेहबाग रिहाइश लाइ ॾिना विया हुआ। इन किले जे हवाले सां मुख़्तलिफ़ हवाला मौजूदु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मौक़िक़नि इन बाबति लिखियो आहे। असां मीरपुर बठोरे जी तारीख़ ते कमु कंदड़ मुहक़क़ ऐं नामियारे उस्ताद साईं ग़ुलाम मोहम्मद जौहर सां राब्तो कयो त उन जो हिन किले बाबति चवणु हो त हुमायूं जो दड़ो देवडंडी शहर मीरपुर बठोरे जे उत्तर ओलह कुंड ते वाक़िअ आहे। अॻु उन्हनि हुकुमराननि पंहिंजी फ़ौज जी खाद खुराक लाइ सिंध में जेकी गोदाम ठाहिराया हुआ, लाड सिंध में मौजूदा गोदाम उन्हनि मां हिकु आहे, जंहिं मां अनाज जा दाना, टिकर या थांव, पुराना सिक्का, काशी जो सामान वाफ़र मिक़दार में मिलंदो रहे थो। ख़ासि तौर ते बरसाती मौसम में हिते ॿियो काफ़ी सामान बर पासे जे ॻोठ वारनि खे मिलियो आहे ऐं जिन मां हुननि इस्तिफ़ादो हासिलु कयो आहे। हुकूमत वक़्त खे खपे त इन पुराणे दड़े जी खोटाई कराई वञे त जीअं तारीख़ जो सिंध जी तारीख़ जो हीउ हिकिड़ो बाब महफ़ूज़ थी वञे। मुहक़क़ साईं ग़ुलाम मोहम्मद जौहर जो चवणु आहे त हिन किले जे बचियल आसारनि बाबति लाॻापियल इदारनि खे तहरीक वठणु घुरिजे ऐं हिन तारीख़ी आसारनि खे महफ़ूज़ करण जे लाइ क़दम खणणु घुरिजनि। इन सिलसिले में तारीख़ जे ॼाणू ऐं लेखक जमशेद अहमद जोखियो जो छा चवणु आहे, अचो त ॿुधूं। बठोरे जी इंतहाई शाहूकार छो जो हिन तारीख़ी पस मंज़र जेकॾहिं असीं ॾिसूं त बठोरो उहो इलाइक़ो आहे जेको ख़ासि करे फूड सिक्योरिटी तौर ते हीउ इलाइक़ो जेको आहे उहो प्रिज़र्व कयो वेंदो हो, त जेको खाधे तौर ते जेकी जिन्सूं इस्तेमालु थींदियूं हुयूं उहे हिन किले में रखियूं वेंदियूं ऐं हिन जो तालुक़ु जेको आहे उन टाइम जे जेकॾहिं असां ॾिसूं था त उन टाइम जा जेके हुकुमरान हुआ उहे जस्ट हिकिड़ो न क्लस्टर जेका हुकुमरान आहिनि उन्हनि जे इस्तेमालु हेठि त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हिते कहत अचे थो त उहो ई किलो हूंदो जेको असांखे फूड सिक्योर कंदो, असांजे फूड खे सिक्योर कंदो ऐं उन ई चीज़ खे मद्देनज़र में रखी करे जॾहिं अफ़गानिस्तान खां मोट खाए थो हुमायूं त पोइ हिन किले जो जीअं ज़िक्र ॿुधे थो त यार हिते खाद खुराक जो बहितरीनु ज़ख़ीरो मौजूदु आहे, त उन ते ही पंहिंजी फ़ौज मोकिले थो, जंहिंमें शेख अली बेग ऐं ॿियो जेको आहे तैमूर सुल्तान, 2 हमला त हिननि जे थ्रू उन्हनि कराया, जंहिंखे छो जो हीउ किलो अहिड़े तरीक़े सां ठहियल हो त हिते ॿाहिरियूं जेको हमलावर आहे उहो सिधो सऊं हमिलो कोन करे सघंदो हो, छो जो हीउ हमिलो ठाहियो ई अहिड़े तरीक़े सां वियो हो त जीअं हीउ ॿाहिरीं हमलावर खां रोके सघे, छो जो हिते फूड प्रिज़र्व कयो वेंदो हो, हिते खाद खुराक जेकी आहे उहो प्रिज़र्व कई वेंदी हुई। पर बदकिस्मती आहे त हिकिड़ो शाहूकार जेको किलो हो जंहिंजो को अॻु में जेको नालो हो जंहिंजो तारीख़ में ज़िक्र कोन्हे, पर उन खां पोइ हुमायूं जो किले तौर ते जेकॾहिं मशहूरु थियो उन खां पोइ बि छो जो बोरची खाने जो जेको ख़र्चु आहे उहो हितां ई हलंदो हो, उन जे बावजूदि हुमायूं जो जेको आहे उहो हीउ किलो वॾी सपोर्ट हिन खे कई।
पर असांजी बेहसी चइजे, असांजे हुक्मराननि जी बेहसी चइजे त तारीख़ी तौर ते जेके क़िला जेके मुख़्तलिफ़ हवालनि सां मशहूरु आहिनि उन्हनि जी मालिकी कोन थी। हाणे भठोरे जे पासे में जाती चौक वारा पासा जेके आहिनि उन जे पासे बि 2 क़िला आहिनि जंहिंजो तारीख़ में ज़िक्र आहे, पर यकीन उन जॻह ते सोन जा वालियूं ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ जेके चीज़ूं मिलियूं आहिनि, पर उन जे बावजूदि उन क़िले जी मालिकी कोन कई वई आहे। हिन क़िले जा जेके आसार हिन वक़्तु मौजूदु आहिनि, ॿिया जेके क़िला आहिनि जिन जा आसार ख़तमु थी विया आहिनि। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॾाढी बदकिस्मती वारी जेकी चीज़ आहे उहा त हिकिड़ो क़िलो असांजो तारीख़ जो क़िलो जेको आहे उहो कंहिं पर्सनल ज़ाती फिश फार्म जे हवाले थियल आहे। यार क़िलो आहे, तारीख़ आहे असांजी, ऐं उहो फिश फार्म जे हवाले थियल आहे। इन जे करे त फिश फार्म जी हिकिड़ी कोठी ठहियलु आहे, उन मथां पासे में जेको फिश फार्म ठहियलु आहे। चलो ठीकु आहे, उहे चीज़ूं, पर हीउ क़िलो जेको आहे हिन जा आख़िरी आसार मौजूदु आहिनि। धणी साईं थियो जेको डिपार्टमेंट हिन जे लाइ ज़िम्मेदारु आहे उहो अखियूं खोलियूं। ऐं जेकॾहिं न त भठोरे जा जेके असांजा हुक्मरान आहिनि, जेके असांजे हुक्मरान पार्टी सां तालुक़ु रखनि था, उहे हिन क़िले तरफ़ अखियूं खोलिनि। छो जो माण्हू जेके न कई सदियुनि खां पोइ वरी हिन क़िले खे जॾहिं यादि कंदा त उन आङुरियूं खजंदियूं, ऐं आङुरियूं खजंदियूं त उहो इलाइक़े जे माण्हुनि तरफ़ खजंदियूं, इलाइक़े में जेके लेखक आहिनि उन्हनि तरफ़ खजंदियूं, ऐं इलाइक़े जा जेके मौज़ूज़ीन आहिनि जिन खे चूंडियो वियो आहे मालिकी करण जे लाइ, उन तरफ़ खणंदियूं। अचो त पंहिंजे इन्हनि सभिनी चीज़नि जी मालिकी करियूं। हीउ जेको क़िलो आहे इहो सिर्फ़ु क़िलो कोन्हे, इहा असांजी तारीख़ आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन क़िले जे बचियल आसारनि लाइ लाॻापियल इदारनि खे अॻिते अचणु घुरिजे, छो त आसपास जे माण्हुनि हिन क़िले जी ज़मीनुनि मां ज़मीनूं आबाद करे हिन क़िले जे चौधारी रिहाइश जे लाइ पंहिंजा घर तइमीर करे छॾिया आहिनि, जंहिंमां अंदाज़ो आहे त ईंदड़ कुझु सालनि में हिन क़िले जा बचियल आसार बि ख़तमु थी वेंदा। हिन जे तहफ़ुज़ इन लाइ बि ज़रूरी आहे त असांजो ईंदड़ नस्ल हिन बाबति आगाह रहे।